नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी प्रेस क्लब हालाणी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान वेटरनरी मेडिकल एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान डॉक्टर हाकम अली जलबानी चयो त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक वायरस है जंहिंजो बचाव पाण बि कयो ऐं पंहिंजे बचड़नि खे बि करायो ऐं चंद ॾींहंनि पंहिंजे घरनि ताईं रहो ऐं हथ बार बार धोयो, हुजूम वारी जॻह ते न वञो। हिन वधीक चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह कोरोना वायरस वारे मामले ते राति ॾींहुं कमु करे आवाम खे आगाही ॾेई रहियो आहे, जंहिं ते मुकमल तौरु अमल करायो वञे। हिन वधीक चयो आहे त सरहदी वारनि खे अपील कई आहे त हिन ॾुखे वक़्त में ग़रीब मिसकिन यतीम बेवान मज़दूरी ते कमु कंदड़नि जी मदद कयो जीअं हू पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघनि। हिन मुसलमाननि खे अपील कई आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं अल्लाह साईं जो ज़िक्र कनि, मस्जिदनि में वबा जे ख़ात्मे लाइ दुआऊं घुरो। इंशाअल्लाह जल्द इहे आफ़तूं ख़तमु थी वेंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।